सब खां पहिरियों त तव्हांखे सकाफ़ती ॾियारे जो लख लख मुबारकूं हुजनि। महिरबानी। DHQ प्रेस क्लब तरफां सकाफ़ती ॾियारे जी तकरीब जेकी आहे मुख्य उहा थोड़ी देर में थियण वञे पई। तव्हां हिन ॾींहं खे कीअं ॾिसो था ऐं जेके ॾिसंदड़ माण्हू उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? सिंध जी सकाफ़त हज़ारनि सालनि जी आहे, हज़ारनि सालनि ते मुहित आहे। असां माण्हू सिंधी माण्हू पंहिंजी सकाफ़त सां प्यार कयूं था। असांजी सकाफ़त असांजी सुञाणप आहे। पर अॼु मां थो सम्झां त अॼु जेको असांजो आहे न, असां पंहिंजे वजूद जे बचाव जे वर्जाव जो ॾींहुं आहे। त असां सिंधी माण्हुनि खे मुतहिद थियणु घुरिजे। जेके सिंध खे मसइला दरपेश आहिनि, ख़ासि तरह जेके हाणे सिंधू खे जो पेट चीरे 6 कैनाल कढिया पिया वञनि, उहे उन्हनि कैनालनि जे ख़िलाफ़ असांखे भरपूर मज़ाहमत करणु खपे ऐं असां कंदासीं। असां मरण घड़ी ताईं मज़ाहमत कंदा रहंदासीं, सिंधू खे सुकाइण कोन ॾींदासीं। असां इन हवाले सां मां त चवां त अॼु असांजो इहो अज़म जो ॾींहुं आहे, असांजे गॾिजण जो इहो ॾींहुं आहे। असां इन खे सकाफ़त सां गॾोगॾु सिंध जे हक़नि ऐं तारीख़ी उनजे घुर्जनि खे पूरो करण लाइ मुतहिद थियणु खपजे। सिंधी माण्हू पंहिंजा वेछा विसारे हिकु थी करे सिंध जे मसइलनि ते ईअं थी अचे जीअं हिकिड़े घास जा भाती हुजनि। प्रेस क्लब तरफों अॼु जेको आहे उहा तकरीब आहे, थोड़ी देर में शुरुआत थींदी। हिन ॾींहं जे हवाले सां ॿुधाइजो। ही एकता जो ॾिहाड़ो आहे जेको ख़ासि तौर ते सिंधी मीडिया KTN ग्रुप वारनि ऐलान कयो शुरू में। ही ॾींहुं आहे असांजे गॾिजण जो ऐं असीं माना दुनिया खे इहो ॾेखारियूं त असीं हिकिड़ी क़ौम आहियूं। असांजी तहज़ीब आहे, रस्म आहे, असांजी तारीख़ आहे, जंहिंजी गवाही मोहन जो दड़ो ॾिए थो जेको 5000 साल पुराणो आहे। उहो बि सिंध जी गवाही ॾिए थो। इन करे असीं हिकिड़ी क़ौम आहियूं। गॾु थी असीं इहो पैगाम ॾींदासीं त असीं हिकु क़ौम आहियूं। ऐं उन खां अलावा जेको सिंधू दरिया ते या सिंध ते अॼु न पर शुरू खां ई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते साज़िशूं थींदियूं रहियूं आहिनि। कॾहिं कराची खे जुदा करण जहिड़ा आया पए इहे व्यूज़। उन खां अलावा हाणे सिंधू दरिया ते कैनाल ठहण वारा अहिड़े क़िस्म जा माना सिंध खे सुकाइण या सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ साज़िशूं थींदियूं अचनि थियूं। हिन ॾींहं ते असीं गॾु थी करे सभई इहो वचन कंदासीं, असीं सिंध सां आहियूं, सिंधी आहियूं, गॾिजी रहंदासीं। पंहिंजी सिंध जी चपे चपे खे बचाइण लाइ असीं गॾु थिया आहियूं ऐं सिंध जो हर हक़ जेको आहे उहो वठी ऐं पोइ असीं जेको आहे ख़ामोश रहंदासीं। ऐं असीं पंहिंजे ऐं पाकिस्तान जो हिसो आहियूं। असांजो सूबो आहे सिंध सूबो, उन खे किथे बि न टोड़ण ॾींदासीं, न कंहिं शहर खे धार करणु ॾींदासीं। असीं इहो वचन कंदासीं अॼु गॾिजी करे त सिंध जी हिफ़ाज़त कंदासीं। महिरबानी। सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया, उन जे हवाले सां तव्हां पंहिंजे नाज़रीन खे कहिड़ो पैगाम ॾींदो? बरकत साईं, महिरबानी तव्हांजी। जीअं त अॼु सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां DHQ प्रेस क्लब मीरपुर मातलो पारां हिकु पुरवकार जेका तकरीब रखी वई आहे, इहा असां पंहिंजी सिंध जी जेका तहज़ीब, टोपी, अजरक ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करण लाइ असां पुरवकार तकरीब रखी आहे। उन सिलसिले में असां इहो पैगाम ॾींदासीं त जेका सिंध जे हक़नि ते धाड़ा आया पिया वञनि, सिंधू दरिया ते जे गैर क़ानूनी कैनाल कढी सिंध ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे, सिंध सुकाइण जी साज़िश कई पई वञे, असां उनखे रद्द था कयूं ऐं असीं इन सकाफ़त जे ॾियारे ते पैगाम था ॾियूं त असां सिंधी सिंध सभु हिकु प्लेटफॉर्म ते आहियूं। जेते ताईं असांजी सिंध जे ख़िलाफ़ साज़िश बंदि न थी, असां सभु इहे क़ौमी एकता जा प्रोग्राम या हर मोड़ ते असां सभु सिंधी गॾु मिलाए करे पंहिंजो हक़ वठी ॼाणूं ऐं वठंदा रहंदासीं। सिंध जे हक़नि ते धाड़ा कॾहिं बि क़बूल कोन कंदासीं। सकाफ़ती ॾियारे जूं तव्हांखे लख लख मुबारकूं हुजनि। एज़ अ सहाफ़ी तव्हां केतिरे ई अरसे खां सकाफ़त जे ॾींहं खे जेको आहे उहो रिपोर्ट कयो पिया। हिन ॾींहं में ऐं आम ॾींहंनि में कहिड़ो फ़र्क़ु हुजे थो? माण्हुनि में जेको जोश जज़्बो ख़रोश हुजे थो, उनखे जेकॾहिं तव्हांखे चइजे त बयानु कयो ऐं सकाफ़त ॾींहं जे हवाले सां तव्हां ॾिसंदड़नि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? ॾिसो, बिल्कुलु तव्हां चयो आहे न त हीअ अॼु असांजे लाइ सकाफ़त ॾींहुं जेको आहे हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे। ऐं ही असां जेके सिंधी माण्हू आहियूं इन ॾींहं खे बिल्कुलु ईद खां बि वधि जेका आहिनि इनखे सेलिब्रेट कंदा आहियूं। छो जो जेके ज़िंदा क़ौम आहिनि उहे पंहिंजी कॾहिं बि सकाफ़त, तहज़ीब, रिवायतूं न विसारनि। असांजी सकाफ़त सिर्फ़ु इहा न आहे जो असां सिर्फ़ु टोपी ऐं अजरक पायूं। इन सां गॾोगॾु असांजी सकाफ़त में इहा महिमान नवाज़ी बि अची थी वञे, असांजूं मच कचहरियूं बि थियूं अची वञनि ऐं जेके उताद ते जेके कचहरियूं बचंदियूं उहे बि असांजे सकाफ़त जो हिसो आहिनि।
सो इन ॾींहं जी हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त असांखे इन ॾींहं जो इंतज़ारु हूंदो आहे त हीउ ॾींहुं अचे ऐं इनखे बाक़ाइदा सेलिब्रेट कयूं। असां ॾिसूं पिया सिंधी माण्हू जेके टोपी अजरक या ॿी जेके बि असांजी सकाफ़ती जेके सकाफ़ती लिबास आहिनि उहे पाए करे घुमनि पिया ऐं जेके असांजा क़ौमी नग़मा आहिनि उन ते रक़्स कनि पिया। इहा हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ी इहा असांजी फितर ई ईअं कोन्हे जो असां सिर्फ़ु ॾेखार जे लाइ कयूं पिया, न, पर इहे असां अंदरि मां ई जेका ख़ुशि आहियूं ऐं ख़ुशियूं मल्हायूं पिया। बाक़ी रही ॻाल्हि इहा कवरेज ॾींहुं त असां जॾहिं खां ई ॾींहुं मल्हाइण जो सिलसिलो शुरू थियो आहे उन खां बि कवरेज कंदा पिया अचूं ऐं न सिर्फ़ु कवरेज कंदा पिया अचूं पर हर प्रोग्राम में शामिलु थींदा पिया अचूं, हर कचहरी हर जेको बि इवेंट थींदो आहे सो कंदा पिया अचूं। महिरबानी। आदम भाई सकाफ़ती ॾियारो मल्हायूं पिया, अॼु जे हवाले खां छा? जी बिल्कुलु सकाफ़त हर क़ौम जी जेका आङाण हुजे थी दुनिया जे कहिड़े बि मुल्कनि में हुजे ऐं सिंध जी सकाफ़त जेका असां ॿुधूं पिया पढ़ी आहे 5000 साल पुराणी सकाफ़त आहे ऐं उन निस्बत सां जेको आहे उहो डिसंबर जो हर जेको संडे हूंदो आहे पहिरियों उनखे सिंधी क़ौम तरफ़ां जेको आहे उहो मञायो वेंदो आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे डिस्ट्रिक्ट घोटकी समेत जेको आहे पूरी सिंध ऐं पाकिस्तान में जिते भी सिंधी रहनि पिया उहे जोश व जज़्ब सां ईद मल्हाए रहिया आहिनि। ईद ॾींहुं असां जेको आहे ईद खां घटि न हूंदो ऐं हिन ॾींहं ते इहो पिणु वचन वरजायो वेंदो आहे पंहिंजा जेके हक़ूक़ आहिनि सिंधी जेके क़ौम जा ऐं सिंध जा उन्हनि खे जेको आहे उहो रिन्यू जेको आहे इहो सम्झो त वचन वरजायो वेंदो आहे। उन हवाले सां हीअ ॾींहुं जेको आहे बहितरीन नमूने सां मल्हायूं पिया ऐं असीं उमेद कयूं था त ईंदड़ जेके ॾींहं आहिनि उहे सिंध जी ख़ुशहाली जा ॾींहं हूंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां असांखे ख़ुशी थी आहे तो असांजो सकाफ़ती ॾियारो अॼु मल्हायूं पिया। हीअ असांजी हज़ारे साल पुराणी सकाफ़त आहे ऐं असांजी पूरी सिंध खे इन सकाफ़ती ॾियारे जे मौक़े ते सिंध हुमायत मुल्क जे कुंड कुर्छ ऐं दुनिया जी कुंड कुर्छ में रहंदड़ सिंधियुनि खे मुबारकबाद पेश कयूं था ऐं घणी तरह दुआगा आहियूं अल्लाह असांजी सिंध खे हमेशह शाद ऐं आबाद रखे ऐं सिंध वासियुनि खे अपील कयूं था तो सिंधु दरिया बचाइण ख़ातिर ऐं पंहिंजी सिंध बचाइण ख़ातिर हिकु आवाज़ थी पंहिंजो आवाज़ बुलंद ये हिकिड़ी सुठी रवायत आहे, इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं इहो सिलसिलो माशाअल्लाह काफ़ी सालनि खां हलंदो पियो अचे ऐं असां पुरुमीद आहियूं जेतिरे ताईं हीअ दुनिया आहे असांजी सिंध जी सकाफ़त अजरक टोपी जो इंशाअल्लाह ॾियारो मल्हाइबो रहंदो। टाइम न्यूज़ जा ऐं पंहिंजे अख़बार जा असां पढ़ाता आहियूं, ख़ासि करे असां अली काई साहिब जा जे इन शइ जो बुनियादु विधो, शइ जी शुरूआति अली काई साहिब कई। महिरबानी।